उथ पुट, अञा सुतो पई, उथ त सही न। महल जो उथ, नाश्तो कर त मां कम थी वञा। बाबा मां नाश्तो न करां त मूं रोज़ो रखियो आहे। पुट, बिना सेरी जे रोज़ो रखियो अथई? छॾ बाबा, सेरी खां बग़ैर रोज़ो न आहे रखबो। सुभाणे रोज़ो रखजांइ। बिना सेरी जे तबियत ख़राब थींदी आहे बाबा। बाबा हर दफ़े तव्हां ईअं चवंदा आहियो त सुभाणे रोज़ो रखजांइ। मूं तव्हांखे राति चयो आहे त मूंखे सेरी जे वक़्त में उथारिजो, पर तव्हां मूंखे कोन उथारायो। पुट, गर्मियुनि जा रोज़ा आहिनि, ॾींहं बि वॾा आहिनि, छो थो मूंखे परेशान करीं? तूं बर्दाश्त न करे सघंदे पुट। बाबा रोज़ो त मूं अलाह साईं जे लाइ रखियो आहे, उहो ई मूंखे हिमत ॾींदो। तव्हां परेशान न थियो। मां त नियत बि करे छॾी आहे। ठीकु आहे पुट, तो जेकॾहिं नियत करे छॾी आहे त पोइ बसि हाणे सॼो ॾींहुं उस ते न रुलजांइ, निमाज़ड़ी पढ़ी आराम कजांइ। चङो पुट, पोइ मां कम ते थो हलां। ठीकु आहे बाबा? बाबा तव्हांखे बि रोज़ो आहे न, पोइ तव्हां बि अॼु आराम करो। न पुट, कम ते न वेंदुसि त खाईंदासीं छा? ऐं हा, अॼु त तुंहिंजे लाइ इफ़्तारी बि वठणी आहे। चङो ठीकु आहे पुट, मां हलां थो, पंहिंजो ख़्यालु कजां। सॼो ॾींहुं गुज़री वियो, कमु बि नाहे लॻो, घर में कुझु नाहे, खाइण पीअण जो सामान आहे ई कोन, मथां वरी ॿचिड़े रोज़ो रखियो आहे। किथां हुन जे लाइ इफ़्तारी जो सामान वठां? छा कयां? ए अल्लाह, मुंहिंजी मुश्किल आसान कर। मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजी मदद कर। बाबा तूं अची वई? हाँ पुट, तूं ॿुधा, रोज़ो त कोन लॻो थी? बाबा मूंखे का ख़बर ई कान पर कीअं ॾींहुं गुज़री वियो। नमाज़ पढ़ी बाबा? बाबा मां नमाज़ भी पढ़ी ऐं कुरान शरीफ भी पढ़ियो। शाबाश मुंहिंजा पुट, शाबाश। बाबा इफ़्तारी कोन जी अथई? हा हा पुट, तूं फिकुर न कर, थोरो साह पटां वठी थो अचां। या अल्लाह,
मां छा कयां? मुंहिंजा मौला मुंहिंजी मदद कर। मां पंहिंजे नंढड़े खे कीअं इफ़्तारी करायां? पुट ॿाहिरि दर थो खड़के, ॾिस केरु आहे? अचे पुट, असां अफ़्तारी कई आहे, ही वञी तव्हां रोज़ो खोलियो ऐं जेके थांवा आहिनि न उहे मां वापसी में खणी वेंदुसि। पुट हे छा आहे? बाबा चाचा कदीर आहिनि इफ़्तारी ॾिनी आहे। वाह मुंहिंजा मौला, तुंहिंजा रंग। बेशक तूं पंहिंजे बंदनि खे कॾहिं बि अकेलो न आहे छॾींदो। मां तुंहिंजो जेतिरो शुक्र अदा कयां न उहो घटि आहे।